अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा आलम खुश आयो। उम्मीद करा सभई दोस्त खुश हूंदो। जिन मां तव्हांजो प्यारो दोस्त रब नवाज़ तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल नवाज़ व्लॉग्स। सो दोस्तों, जेके मुंहिंजे चैनल ते नवां आया आहिनि दोस्तों, सो उन्हनि खे बि वेलकम कयां थो। सो दोस्तों, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो दोस्तों, अॼु मुंहिंजो वॾो नुक़सानु थी आहे। सो दोस्तनि खे ॿुधाइण चाहियां, जंहिं मोबाइल ते मां एडिटिंग कंदो हुउमि वीडियो, सो अॼु मुंहिंजी मोबाइल बिल्कुलु भॼी पई आहे। सो ॾिसी सघो था साम्हूं सफ़ा ॾिसो, साफ़ा ॿर ई नथी स्क्रीन। सो इन खे पैनल नओं पवंदो, सो हुनजे करे ॾिसो था मिस्त्री खणी ईंदासीं। सो दोस्तनि खे ॿुधायां मां चयो, सो मुंहिंजी थोरी सपोर्ट कनि मूंखे, सो मुंहिंजो फ़ाइदो थींदो तव्हांजी सपोर्ट आहे दोस्तनि जी। ऐं जेके दोस्त नवां आया आहिनि चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो दोस्तों। सो ॾिसो हिन मोबाइल में मसइलो छा आहे। बिल्कुलु जीअं ई मां एडिटिंग कंदो आहियां, हिन मोबाइल ते एडिटिंग कंदो आहियां, जेको व्लॉगिंग कंदो आहियां सो इन मोबाइल ते कंदो आहियां। हीअ ओप्पो आहे मोबाइल, ओप्पो ॾिसो पिया। ऐं हिन ते मां एडिटिंग कंदो आहियां। हीअ ओप्पो 11 आहे। सो हिन ते मां एडिटिंग कंदो आहियां वीडियो, माना अधु कमु हिन ते थींदो आहे। सम्झ इन ते व्लॉगिंग कंदो आहियां, वीडियो भरींदो आहियां, शूट कंदो आहियां। हिन ते मां वीडियो एडिटिंग करे बाद में इन ते रखंदो आहियां। सो दोस्तों, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां मूंखे सपोर्ट कयो। तव्हां मुंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत आहे दोस्तनि जी। सो मां हिनखे ठाराईंदुमि चंद ॾींहंनि में, बसि हिनखे ठीकु कराईंदुमि, छो जो मूंखे व्लॉगिंग बाइक करणी आहे। सो मूंखे ॾुखियाई पेश थिए थी एडिटिंग करण में, वीडियो एडिटिंग करण में। सो तव्हांजी मोहबत हूंदी त इंशाअल्लाह कामयाबु थी वेंदासीं, कोई मसइलो ई न आहे, ठहिराए वेंदासीं। तव्हांजी बसि सपोर्ट जी ज़रूरत आहे। सो दोस्तों, तव्हांखे मां इनजे करे व्लॉग ठाहिया, तव्हां बसि मूंखे सपोर्ट कयो, इंशाअल्लाह कमु आसान थींदा। सो उनजे करे सो दोस्तनि खे मां ॿुधायां, सो मुंहिंजी सपोर्ट कनि दोस्तों। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं व्लॉग कंदा। ऐं ख़ुदा हाफ़िज़।